हजरत कारी अब्दुल जब्बार हैदरी साहब अन करीब उन्हनि जो बयान शुरू थींदो। माशाअल्लाह संगत के अगम में उदय सी हींअर भी हैदराबाद का आयल मेहमान हजरत मौलाना अब्दुल कदीर हक्कानी साहब इंशाअल्लाह उन्हनि जो भी रूह परवर बयान थींदो। साईं अमीर अली रिज़ साहब जी तिलावत थींदी ऐं अल्लामा तारिक खालिद महमूद सूरे साहब जो ईमान अफरोज बयान थींदो। मां तमाम साथी की गुजारिश थो कयां त मेहरबानी करे वेही करे अदब सां ॿुधंदो त इंशाअल्लाह सवाब तव्हांखे मिलंदो। साईं हैदरी साहब जी ईमान अफरोज बयान थींदो। काफ़ी जलसा आहिनि जीअं साईं अब्दुल हकीम अब्बासी साहब तव्हांखे 31 अक्टूबर जी दावत ॾिनी। ॿिया काफ़ी जलसा आहिनि। सुभाणे भांगड़ी वांड कुबे रोड सां ॾींहं जो जलसो आहे जंहिंजा महिमान ख़ासि पीर तरीक़त रहबर शरीयत वली इब्ने वली हज़रत मौलाना साईं अब्दुल अजीज कुरैशी साहब दामद बरकातुहुल आलिया ऐं उन खां अलावा खतीब इस्लाम काते शिरक व बिदात हजरत मौलाना अब्दुल हमीद लुंड बलोच साहब हजरत मौलाना गुलाम यासीन रिंद साहब सुभाणे ॾींहं जो इहो प्रोग्राम आहे ऐं हजरत मौलाना मोहम्मद सिद्दीक मुग़ैरी साहब ऐं ॿिया काफ़ी उलमा किराम बयान कंदा। असांजी स्टेज ते मौजूद आहिनि असांजा ज़िले सालार मोहतरम जनाब इज़्ज़त माब कारी मोहम्मद उस्मान मुग़ैरी साहब ऐं असांजे प्रोग्राम में ॿिया काफ़ी महिमान अचनि था। हजरत मौलाना अब्दुल अजीज बरोड़ो साहब हजरत मौलाना हाफिज़ अब्दुल रहीम खोसो साहब ऐं स्टेज मौलाना मोहम्मद अमीन सोलंकी साहब साईं अब्दुल हकीम अब्बासी साहब ऐं काफ़ी उलमा किराम ऐं मोतबरीन मौजूद आहिनि। सभिनी खे असां भलीकार ऐं खुशामदीद चऊं था पिया हैर प्यार बि चऊं था पिया। ऐं ॿियो हिकु जलसो आहे मीरो खान शहर जे अंदरि हाफिज़ तालिब हुसैन साहब जो 12 दिसंबर बरोज़ आचर सुबुह खां शाम ताईं जंहिंजा महिमान ख़ासि वकील भिटाई तर्जुमान जमीयत हज़रत मौलाना असदुल्लाह खोड़ो साहब बिटशा वारा मौलाना जमाल मुस्तफा ऐं मौलाना मोहम्मद इलियास जन्ना साईं मोहम्मद सिद्दीक मुग़ैरी मौलाना मुनीर अहमद पावर साहब साईं अब्दुल अजीज अब्बासी गंबर वारा ऐं ॿिया काफ़ी उलमा किराम इंशाअल्लाह बयान कर फरमाईंदा। सभिनी जलसनि खे दोस्त ज़रूर यादि रखनि। हींअर मां पंहिंजे महिमान मोहतरम हज़रत साईं अब्दुल जब्बार हैदरी साहब खे दावत ख़िताब ॾींदुसि तव्हांजे साम्हूं बयान कर फरमाइनि हज़रत मौलाना कारी अब्दुल जब्बार हैदरी साहब। नारे तकबीर यार हथ खड़ो करे नारे तकबीर शान रिसालत खत्म नबूवत कादियानी कुंदम ते कादियानी बेगैरतम ते नबी साईं जे दुश्मनन ते नारे तकबीर। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया'i वल मुरसलीन। अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। क़ुल इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहब्बिबकुमुल्लाह फत्तबिऊनी युहब्बिबकुमुल्लाह व यग़फिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफूरुर रहीम। क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम
ला युमिनु अहदुकुम हत्ता अकून अहब्ब इलैहि मिन वालिदिही व वलदिही वन्नासि अजमईन। औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सदक़ल्लाह व सदक़ रसूलुहुन नबियुल उम्मियुस सादिकुल अमीनुल करीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व आलि बैतिहि अजमईन व सल्लि कज़ालिका अला जमीइल अंबियाइ वल मुरसलीन वल मलाइकतिल मुक़र्रबीन व अला इबादिकस सालिहीन। या रब्बि सल्लि व सल्लिम दाइमन अबदन अला हबीबिक खैरिल खल्क़ि कुल्लिहिम हुवल हबीबुल्लज़ी तुरजा शफ़ाअतुहु लिकुल्लि हौलिन मिनल अग़वालि मुक़तहिम। चमकता रहे तेरे रोज़े का मंज़र, चमकता रहे तेरे रोज़े का मंज़र, सलामत रहे तेरे रोज़े की जाली, सलामत रहे तेरे रोज़े का मंज़र, सलामत रहे तेरे रोज़े की जाली। हमें भी अता हो शौक़े अबू ज़र, हमें भी अता हो जज़्बे बिलाली। 16 रबीउल अव्वल 1443 हिजरी 23 अक्टूबर सन 2021 छंछर वाले दिहाड़े कोट कजलो खान मुगेरिया में इज्जत माब हजरत मौलाना मोहम्मद सिद्दीक मुगेरी साहब दामत बरकातुहुल आलिया दे तरफा ये सालियानो सीरतुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व दिस्तार फजीलत जो उन्वान सां प्रोग्राम रखियो वियो आहे। सुबह का वठी तव्हां उलमा इकराम जा बयान ॿुधी रहिया हो ऐं इंशाअल्लाह ॾींहं जे आख़िरी घड़ी ताईं रब जी रहमत जो वॾो वॾो मींहुं वसंदो रहंदो। मजलिस ख़त्म थींदी घर हलंदासीं त इंशाअल्लाह ताला अल्लाह जे रहमत सां मालामाल थी करे रहंदासीं। सब इंशाअल्लाह त चओ। मां के जीअं थो लॻे जो मां कब्रिस्तान में थो वञा। माशाअल्लाह थधड़ी आहे, गर्मी कान्हे जो सफ़ा मुंझी विया हो, एॾी थधि बि न आहे जो सफ़ा ॼमी वञो। ॾाढे चओ सुभान अल्लाह। मदीने जो शौक़ न अथव बाबा जेको ॾाढे सुभान अल्लाह चवंदो हिन साल मूंसां गॾु मदीने हलंदो। अल्लाह सभिनी खे मको मदीनो दोस्तों मदीने जे मीर इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॼमण जो महीनो हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत हिन महीने में थी आहे। मदीने जे मीर इमामुल अंबिया सरताजुल अंबिया खतीबुल अंबिया रईसुल अंबिया आमिना जे लाल इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत बा सआदत। मुझे साईं जो ॼमण भी मुबारक आ, मुझे साईं जो अचण भी मुबारक आ, मुझे साईं जो खाइण भी मुबारक आ, मुझे साईं जो पीअण भी मुबारक आ, मुझे साईं जी सजी जिंदगी मुबारक आ, पर मुझे साईं जी निंड भी चो मुबारक। तू असां जा वासिन खिलासत
जॾहिं गुस्ल करायो तॾहिं असांजी गिलाज़त दूर थी पोइ ॾिसण जहिड़ा थियासीं पर मुझे साईं जी विलादत पाकाई वारी आ न गुस्ल करण की जरूरत न नाड़े वढण की जरूरत न सुरमे पारण की जरूरत खुशबूदार नबी ॼावा त मक्के जे घर घर में खुशबू अरे पाक नबी आ जंहिंजे ॼमण सां ख़ुदा जो कसम एॾो इनकलाब आयो जो मक्के जो शहर सॼो नूर सां चमकी थियो ऐं अम्मा आमना फरमाती मुंहिंजो कमरो नूर सां भरजी वियो सॼो मक्को नूर सां चमके अयां जो नजर कर शाम मुल्क जो माड़ियो भी मां आमना मक्के मां पई ॾिसां तोर मुंडे ते तवज्जो मुला चंदा दे नूर 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 एॾो ज़ोर न कर नूर वाला आया है हिकड़ा दा चल बशर ॿिया दा चल नूर नूर अफसोसी हुआ तो हुजूर जी ज़ाते गिरामी थी इत्तेफाक न थी सकियो आहे हिकड़ा दा चवंदा त नबी नूर बशर जो जहिड़ो अरे जे बशर न आहे त पोइ विलादत साजी बशर न आहे त अबो साजो अमन साजी डोटरा साजा घर वारियूं हन न्याणियूं हन सौरा हन न्याणा हन चाचा हन हुजूर के वॾी वॾो खानदान अंग्रेज हरामी वञी चंड ते पहुतो आहे हिन पंहिंजे नबी खे अञा न सुञातो हुन कवाली खे दावत में जेको गिफ वहे थी पान तो खाए उहो छा थो चए नबी नबी या नबी अल्लाह जाने कौन बशर है अलाए छा थो हे बि ट्रप कुंड ॾाढियूं वॾियूं मोहब्बत त वरी एॾी अथनि जो हाणे फेसबुक ते हमरा मांखे ॾेखारियो त हमरा पंहिंजी दाढ़ीअ खे साओ रंग करे छॾियो एॾा आशिक़ था सॾाए अरे उलमा देवबंद जमीयत उलमा इस्लाम जो अक़ीदो आहे त ख़ुदा जी ज़ात जो कसम मोहम्मद जो नूर असांजो नबी आला नूर आहे नूरन में आला नूर आहे बशर में आला बशर एड़े सोने नबी जी विलादत मीलाद ट्रप ॾेई करे न मल्हाइबो आहे कुंड ॾेई करे न मल्हाइबो आहे हाणे त वरी दुख जी ॻाल्हि इहा आहे त मायूं बि गॾु अथनि जेके सीने ते धकलंदा त भला मायूं करो खणी लॻो हाणे हे बि दुख जी ॻाल्हि औरतूं मोहम्मद जो मीलाद ईअं न मल्हाइबो आहे ट्रप ऐं कुंड ॾियण न मोहम्मद जो मीलाद मल्हायो मोहम्मद जो अखलाक बयान कयो माण्हुनि जे दिलि में मोहम्मद जी दिलि में मोहब्बत भरियो माण्हुनि खे मदीने जे मीर जो हुस्न ॿुधायो जमाल ॿुधायो कमाल ॿुधायो असांजो नबी हुस्न में आला जमाल में आला कमाल में आला अखलाक में आला रहमत में आला ईअं मीलाद मोहम्मद जो मल्हायो जीअं मौलाना मोहम्मद सिद्दीक़ मुग़ेरी मल्हायो और या सब आके जो सुभान अल्लाह सवाब दी ओ दोस्तों दुनिया जन मानू कैसा भी मोहब्बत कंदो आ ना मरी पवंदो मोहब्बत में पंजन गाले जो जवाब इन सा मोहब्बत चौक दी चंदो सोणो सुओ जे करे मरी पियास सोणो बे नंबर में मोहब्बत जो जवाब अबाना सा मोहब्बत चौक दी जैसे वडो सखिया एडो सखिया सही मोहम्मद सिद्दीक मुग़ेरी जो मदरसे में वने त मानियो चाहियो खिदमतों एडो सखी सखावत जे कर नंबर 3 मोहब्बत छो थींदी आ पैसे जे करे वडेरे ज़मानो पैसे जे करे प्यार कंदा पैसे जे करे नंबर 4 बाबा मोहब्बत छो करे बहादुर आ इन जी बहादुरी माके वणी वई आ वडो बहादुर आ नंबर 5 हिन सा मोहब्बत छो कई थी चीज़ी वक्त जो यार आ वफादार आ कजले खान मुग़ेरी जे गोठ में अचण वारो तो ही दियो मुजाहिदो इन पंजन गालन जे करे हुस्न जे करे सखावत जे करे मालदारी जे करे बहादुरी जे करे वफादारी जे करे जेकर तहां में ता दुनिया वारन सा मोहब्बत कयो न तो ये पंज गालियों मदीने जे मीर में मौजूद हन मुजो मिठो मोहम्मद पंजन से जो सरदार आ सोहन जो
सरदारा, सखी जो सरदारा, बहादुर जो सरदारा, मालदार जो सरदारा, वफादार जो सरदारा, वो हक तई त मदीने जे मीर सां मोहब्बत कर त दुनिया भी चंगी थी वञे त आखिरत में भी तुझा बेड़ा पार मोहब्बत हुजूर सां नबी से फरमान ला युमिनु अहदु तमाम कोई मोमिन ना इसी ताई की जैसी ताई कि मां मोहम्मद सां प्यार बच्चन बारन का वधीक अपे अम्मा का वधीक हत्ता के बाजी जान मानू पाण बीमार थींदो चंदो बाबा वारो क्यों मुझे मालो खपायो मुखे दवा कर खुश थियो मालो खत्म थियो हाने अया बीमारी नथी चले हाने चंदो औलाद खपायो घरो खपायो पुटन के चंदो वणो काथे पाण के गिरवी वठी के मानू न्याणी भी खपाइंदा पंहिंजी मां त जान प्यारी दस न माल वयो त औलाद तो खपाए नबी से फरमायो चाहे जान जे करे औलाद भी तो खपाए यो माल भी तो खपाए पांजी जान प्यारी दस हाने मुझे साईं इते फरमाए त इया जान भी एडी प्यारी न होजे से इन का वधीक मां मोहम्मद प्यारो हो जास इहो मोमिन तो असा के नबी से पांजी जान का भी वधीक प्यारो प्यारो आहे ना आहे प्यारो सोना है केड़ा इन जो हुस्न नी वनी तो कोई ते दी जवानी में सोनो कोड़ पाई तो मुंह में गुंज जगू कम छड़े वयो वील चेयर दे पे घूमे ब्या पे मानी खारान इन जो असा जो हुस्न केड़ो आ हुस्न त मदीने जे मीर नता चो सुभान अम्मा आशा सिद्दीका तय्यबा ताहिरा मुतहरा मरियम इस्लाम मदीने जे मीर जी रानी अबू बकर सिद्दीक सैयद जी न्याणी असा मोमिन जी अम्मड़ा हुजूर के पांजे गोद में सुमारियो भैया मदीने जो मीर अम्मा आशा जे गोद में अम्मा आशा मुझे साईं जे अखियुनि ने भी ॾिसे साईं चंद्र हुजूर जे गल ते भई नज़र करे हुजूर जे चपल ते भई नज़र करे हुजूर जे सीने ते भई नज़र करे खुदा जी ज़ात जो कसम साईं जे चेहरे के ॾिसी वरी आसमान दे भई तके आसमान सां मुनाज़रो करण लगी ज़बाने हाल सा भई गालाए लना शम्सु वलिल्ला फाक शम्सु आसमान एक सिजदो के मिलियो आ बियो मां आशा जे गोद में सिज पयो ओ आसमान तो आरो सिज सुबह जो बरदो शाम जो लही लींदो मुझे मोहम्मद मुस्तफा जे नुबो जो सिजो बियो आ त कम ताईं लहंदो ई कोन ॾाढा वरी करे करे मिस्र मुल्क करे मोदी ज़लेखा बीबी ओ माई ज़लेखा तोखे भी महबूब मिलियो तोखे भी महबूब मिलियो मां आशा के भी महबूब मिलियो तो आरो महबूब जनाबे यूसुफ अलैहिस्सलाम की सूरत में मुझो महबूब मिठो मोहम्मद रबी तो आरे महबूब के ऋषि करे मिस्र जे मैन पंजा हथ गड ईमान ना दो होश में हुयूं बेहोश थी वयो जनाबे यूसुफ अलैहिस्सलाम ॾाढो सुणो हो हुस्न जो मशहूर मिस्र जे वजीर आज़म के खरीद कयो घर में अची रखई एडो हसीन जमील दियो दियो ने बो हुस्न वदंदो अल्लाह अल्लाह एक दफे माई ज़लेखा कमरन में वठी वियसि सत कमरा ताला दी वई पांजी गाल तो क्या कुरान में लिखल वनी करे चवे दी यूसुफ हई तलक पालत हई तलक हेदे तदिस सजो हार सिंगार मा तुझे लाए कयो आ तोरी नजर त मोरे करना हेदे तदिस न ओ सोना यूसुफ जनाबे यूसुफ नबी जो अल्लाह जो नबी खुदा जी ज़ात जो कसम नबी गुनाह जे इरादे का भी पाक उतव कजले गोठ वारो खुदा जी ज़ात जो कसम मोहम्मद मुस्तफा जा सहाबा महफूज अल्लाह जा नबी मासूम महफूज उनके चइबो आहे जेको गुनाह दे न वञे ऐं मासूम उनके चइबो आहे जॾहिं गुनाह न वञे अल्लाह जे नबी जा सहाबा गुनाह दे न वेंदो नबी दे गुनाह न वेंदो हो सॾे पई हई तलक हेॾे त ॾिस जनाब यूसुफ नबी मथे मुंहुं करे चवे थो आलम आज़ल्लाह
डाजा सुभान अल्लाह चौदो हिन साल रोजा मदीने में रख पक्का थव त पोइ डाजा चो रब जे आॾो त देर कान्हे घोड़ा वही दबो पैसे जी जरूरत न आहे सुञाई मदीने पहुची सुञा मदीने जा मोटा दासूदा थी नथा जो सुभान अल्लाह हां चेदी हेरे तरह से तो काल माज अल्लाह अल्लाह जी पना ओ माई अल्लाह जी पना रब फरमाए यूसुफ छा ख्याल साईं माई जे मन में त अलाए केड़ी मेरा अल्लाह से फरमाए सब भजन जान छड़ाए जिसे मां की भया वडा वडा ताला लगल हम दरवाजे दे मिस्र जे शहर जा बादशाही घर रब फरमाए सब भज बाकी कम असां जो एड़े कम का भजन भी कहीं जवान जो भजी जान छड़ाए इत्ते भी अल्लाह जो नबी आ लौला अर्रा बुरहान रब जो बुरहान इल्ला मा रहिम रब्बी जे रब रहम न करे नबी हो अल्लाह से फरमाए यूसुफ भज भजन तो जो कम्मा दरवाजा तोले करे ताला टोड़े करे दरवाजा खोलण को जो कम भजंदो तो वने भजंदो पांजी गाल तो कया कुरान पाक में लिखियल आहे सॼो किस्सो मुंड खां वठी आख़िर ताईं इन ई नबी जो मुकमिल किस्सो अल्लाह कुरान में जो मुंहिंजा सुण असां तव्हांखे सुहिणो किस्सो था ॿुधायूं अहसनल क़सस सुहिणो किस्सो भजंदो तो वने दरवाजे ते पहुतो माई पोयां आई कमीस में हथ विधई कमीस फाटी भई ऐं टेम ते माईअ जो मुड़ुस बि पहुची वियो माईअ पंहिंजो मकर हलायो हे कहिड़ो घर में रखियो अथई वॾियूं मायूं मकरेलियूं आहिनि अल्लाह मां जे मकर खां बचा वई आमीन चओ बची वेंदे क़ुरान तो फरमाए न कैद कुन अज़ीम वॾियूं मकरेलियूं यूसुफ अलैहिस्सलातु वस्सलाम हेले बादशाह ॾिठो यूसुफ छा कल अल्लाह निमान नेण खणी करे जन यूसुफ ये पो चवे त मां इन घर में रहियो इन घर जो नीमक मुंहिंजे पेट में मां पल्यो किथे आया मां ये कीअं कंदुसि काल की रावतनी अन नफ्सी पंहिंजे नफ्स जा इरादा इहा पई रखे मां न अचे तो रिवायात में तफसीर लिखियो माई ज़ुलेखा जी भेण जो नंढड़ो पुट हुयो ईगे में लुॾे पियो वेही करे शाहिदी ॾिनई गवाही ॾिनई क़ुरान हुनखे हिन अंदाज़ में बयान कयो अल्लाह अल्लाह क़ुरान फरमाए वशहीद शाहिदुन मिन अहलिहा युकान कमीसुहु क़ुद्द मिन क़ुबुलिhi फसदक़त वहुव मिनल कादिबीन وَإِنْ قَمِيصُهُ قُدَّ مِنْ دُبُرٍ فَكَذَبَتْ وَهُوَ مِنَ الصَّادِقِينَ فَلَمَّا رَأَى قَمِيصَهُ قُدَّ مِنْ دُبُرٍ قَالَ إِنَّهُ مِنْ كَيْدِكُنَّ إِنَّ كَيْدَكُنَّ عَظِيمٌ يوسف أعرض عن هذا واستغفري لذنبك إنك كنت من الخاطئين जेको ॾाढा सुभान अल्लाह चवंदो यार मूंसां गॾु मदीने हलंदो जेको होरिया चवंदो पंध वींदो पंध वींदे 3 साल लॻंदई कजले खान मां पंध वञ 3 साल लॻंदई ॾाढा सुभान अल्लाह चवंदे त कराची खां जहाज मिलंदई जिते ताईं यार कुल 3 कलाक लॻंदई अल्लाह तोखे मदीनो घुमाए ॾाढे ओते वञी अदब कजा आशिक दे एड़ान चल मदीना चल तस्बीह भी साई पेन भी साई फणी भी साई हाने त दाढ़ी भी साई ईंदड़ साल सॼो पाण खे रंगीन करे छॾींदा इश्क त फलंदा उते जो आया आज़ान जो आई तेरा मुजाहिद मोमिन सब बैतुल्लाह है और बैतुल खला
समझो था अला एकलो मानू वयो चे बा मक्को मदीनो घूमे चे हां चे बैतुल खला ॾिठो ची करे उते त मान नफल पढ़या कोई इतना हुजे न बैतुल खला जे में मानू 5 मिनट सुकून वठण ला विंदो आ या त ख़बर अथव न हां दुनिया का सब अल्लाह ताला को अंदर विंदो आ सोचो उते थींदी ओ दोस्तो वञो त उते अदब कयो ईअं न चयो त इहो मुसल्ले ते बीहण वारो इमाम काफ़िर ईअं न चयो त इहो मुनाफ़िक़ जंहिं यार जे पार खे न सुञातो तंहिं यार खे कहिड़ो सुञातो मोहम्मद करीम जे शहर मदीने में हाजी दही काली जे ॾाढी घटी आ नबी जे ख्वाब में आया हाजी ईमान हलियो वई मुझे मदीने मां निकरी वञे गिला खोर मुझे मदीने जी दही जी गिला कई थई सॼी रात रोज़े ते रुनो दुआऊं घुरे अस्सलातु वस्सलाम पढ़ंदे पढ़ंदे निंड अची अचे चई या रसूल अल्लाह बेअदबी सां न चयो होमे लफ़्ज़ निकरी आ हुजूर फरमाए चलो सुबुह सां वञो उन जाइ ते जाते कल चयो हई न मदीने जी दही खटी आ उते ॾाढा वॾे आवाज़ सां चयो त लोगो मदीने जे दही जेड़ी दुनिया में काथे दही काने का नारे तकबीर शाने मोहम्मद मुस्तफा शाने सहाबा नारे तकबीर नंढड़ो ॿारो न मां गवाही ॾिनी फ़ैसिलो कयो त कमीज़ अॻियां फाटल आहे त यूसुफ कूड़ो माई सची कमीज़ पोयां फाटल आहे त माई कूड़ी यूसुफ सचो कुरान तो फरमाए फलम्मा रआ कमीसहु क़ुद्द मिन दुबुर कमीज़ पोयां फाटल ही अल्लाह जो नबी सचो थियो आने मिस्र वजीर आजम जेको अजीज मिस्र जे वजीर आजम के अजीज मिस्र चवंद उन ॾिठो ॾो त सॼो मुआरी साल जो हीअं बाहूं ॿधी करे चवे थो यूसुफ आरिद ओ यूसुफ बस इन ॻाल्हि खे छॾे ॾे माईअ खे चईंदव अस्तग़फिरी लिज़म्बिकी वञ सॼो ॾो तुंहिंजो गुनाहगार तूं वनी रब का इस्तिग़फार कर सजी खतावार तू या गल मिस्र जे शहर में वजीर जे सारण के पेजी वई न माई ज़लेखा अली पाजे नौकर ते आशिक थी भई उन्हनि मां जो चोबोल माई ज़लेखा जे कन ते री पोतो माई ज़लेखा सभिनी खे दावत ॾिनी भेणा पोॾियो मयारा पोॾियो अचो मुंहिंजो यूसुफ त हिकु दफ़े ॾिसो न तव्हां अल्लाह सभिनी खे वठी सूफ ॾई वई काती ॾई वई एसी ताईं तव्हां न करजो जेसी ताईं मुंहिंजो यूसुफ न अचे हाणे बीठियूं आहिनि ॾाढियूं बि तेज़ इहा ॻाल्हि बि हिन क़ुरान ॿुधाई मिठे मोहम्मद करीम खे सुण मुंहिंजे यूसुफ खे जॾहिं माइनि सॾु कयो ज़लेखा सॾेसि थी यूसुफ हली इहा ॻाल्हि बि क़ुरान में फरमाईंदा ما رأينه أكبرنه وقطعن أيديهن وقلن حاش لله ما هذا بشرا إن هذا إلا ملك كريم चो सुभान अल्लाह मां के हाणे हिकिड़े माण्हू जो से लाउड कहिड़ो घुरायूं हाणे हिकिड़ी जॻह फोन चो इजाज़ ही को सोनो घुरायो वो मूंसां भलो हलाईंदो जे मूंखे न घुरायो भलो लाउड सुठो थो हलाए जमा जी ख़िदमत थो करे चवे 8 लाउड त 16 थो हाणे चओ न सुभान अल्लाह हाय ख़िदमत करे थो दोस्तो हाय नंढड़े माई जो आयो यूसुफ अलैहिस्सलाम जो आयो ॾाढो सोहणो ॿुधो सोहणो ॾाढो जीअं जो आयो माइन यूसुफ अलैहिस्सलाम खे ॾिठो दिमाग में चक्कर अची ज़लेखा वज़ीर ज़मींदारी यूसुफ खे ॾिसण सां सूफ़ कढियो क़ुरान तो फरमाए सूफ़न करण खे शुरू कयो मायूं ॾिसनि पयूं यूसुफ जे हुस्न ॾे वक़त्ताना अयदीहुन सूफ़ त कढजी विया पर पंहिंजो आंगरियूं हथ बि कटे छॾियूं
हौसले हो छापियो जन सलेखा महावा बशरा हे बशरा हे बशरा नाना इन हाजा इल्ला मलको करीम तो को मलाको सगोरो हकीकत विञायो होयो तम मलाइक न बर बशर जो याकूब अलैहिस्सलाम जो पुत्र हो याकूब अलैहिस्सलाम इसहाक अलैहिस्सलाम जो पुत्र हो इसहाक अलैहिस्सलाम इब्राहिम अलैहिस्सलाम जो पुत्र हो वमा अरसलना मिन क़ब्लिक इल्ला रिजालन नूही अल्लाह तो फरमाए मुझा दिल पर असा तो का के अग में रसूल मोकलिया सब रिजालहा मर्दहा मानुआ बशर आओ उन जे मथा जी वही हुई खुदा जी सा जो कसम हकीकत मायने विञाई ए बशर नाए ए तको मलाइको सगोरो हालांकि मलाइक न हो माई ज़लेखा चंद इहो तव वो हाने चोसे मुझो चवणो वठे न त जेल वींदो विच ते नबी चौधारी माइन जा मकर वरी इए भी चवन पयो त यूसुफ ज़लेखा जी पारत थई यूसुफ ज़लेखा नथी वणई ते हेरे ॾिसो सामा जेका तोखे वणे ईड़ियूं तमन्ना रखल ग़लती हो खुदा जी ज़ा जो कसम विच माइन में माइन जो मकर हाणे ॾुखियो वक्त अची वियो आहे ॾुखे वक्त में पंहिंजे पीउ खे नथो सॾे पीउ नबी अथसि ॾाॾे खे नथो सॾे ॾाॾो बि नबी अथसि पर ॾाॾे खे नथो सॾे पर ॾाॾो त हाई लेवल जो नबी आहे क़ुरान तो फरमाए वत्तख़ज़ल्लाह इब्राहीम खलीला वज़कुर फिल किताब इब्राहीम इन्नहु कान सिद्दीक़न नबिय्या अल्लाह हाई लेवल जो नबी सच्चो नबी विच में बीठो ईअं न चई त बाबा याकूब वारो कर ओ ॾाॾा इसहाक ओ पर ॾाॾा इब्राहीम माए जो मकर जेल जा दड़का ना 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 अल्लाह कुरान तो फरमाए उते जो उते ते तो रब्बी सिजन अहब्बु इलैया मिम्मा यदऊननी इलैहि थोड़ो ॾाढा त चो सुभान अल्लाह मां बीमार भी आया कल भी आया रबी में रोज रात 3-4 जलसा रोज माके डॉक्टर जो है हिकु कर सो भी हो रहा पर मां चा तो ॾाढा वाइज कया कल ॾेई कुरान पढ़ा त साफ निकरी वने त बेड़ा पार थी वो ॾाढा चवण सुभान अल्लाह सवाब अथव अल्लाह सा सवाब अथव रे हिकड़ी गाल ॿुधायो इहो यूसुफ अलैहिस्सलाम ज़माने में डुकर पयो कोई माण्हू आया अनाज वठण जे लाइ बाबा हर कंहिंखे महीने ते मिलंदो अब साईं आयो अलाए थींदो आहे हां भरिए जी अचन मां कहिड़ो थोरी बस हमां ज्यादा न आहे जो हाणो अंधी जनरो ही न आहे मिले त 4 कलाक भी करे सघां तो एतरी ताकत आहे अल्हम्दुलिल्लाह पर जे सभा टाइम न मिले त 2 मिनट भी वडा तव्हां ॻाल्हाईंदो त मां भी ॻाल्हाईंदुसि तव्हां सुभान अल्लाह चवंदो त मां भी हलंदुसि तव्हां हो रहिया चवंदो त मां जल्दी बस कंदुमि न माना राज़ी आयो न हाणे पैसा मिलण मांखे भी शुरू थिया अथई हे ॾेई होते मां लिखायां त वरी तव्हांखे न रीस अचे समझो था न जागो था चओ सुभान अल्लाह हाय अल्लाहु अकबर छा पियो चवे रब्बी सिजनु अहब्बु इलैया मिम्मा यदऊननी इलैहि मुंहिंजा मौला हे मायूं मूंखे जेल जा दड़का थियूं ॾियनि मुंहिंजा मौला जंहिं कम लाइ सॾनि थियूं मां इन कम खे जेल वधीक प्यारो आहे जेल रब खे पियो सॾे न अबे खे न ॾाॾे खे न पर ॾाॾे त पोइ कुराड़ी ईंदी अमड़े चरी थिया छा उत्तर दे मोह करे पैर ते पैर रखी जो पहुंचो ईरान पीर दस्तगीर अमर छड में साणी दो थी उतो बगदाद को हलियो तो कजले हिती
एॾो सही वांदो अलाह सुनो नबी पंहिंजे पीउ ॾाॾे पढ़ ॾाॾे खे न सॾियो क़ुरान में ॿुधाए आहे बि नबी पीउ नबी ॾाॾो नबी पढ़ ॾाॾो नबी पर ॾुखियो वक़्तु नबी कंहिंखे बि सॾे कंहिंखे बि सॾे ॾाढा त चओ न अम्मा शादी चए ज़ले खां तो वारे महबूब खे ॾिसी करे सुनो हथ कढियऊं हौश में आयूं बेहोश तू मुझे मोहम्मद दे तक मुझे सोहणे दे तस मुझे मोहम्मद करीम जो अखड़ियों तस ओ ज़लेखा मुझो मिठो मोहम्मद या जरे मक्के में ना आयो हो ज़लेखा तवज्जो कर मानू मक्के वाला सब बेहोश हो होश को न हो भला काबे जो तवाब उघाड़ो पियो करे यो होश होश मां के गारियूं पियो ॾे यो होश वारो हो पी के गारियूं पियो ॾे होश वारो हो ना 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 भाव के न भाव सां बगालाए भयो कर्ज वढे भेण जा रिश्ता खत्म न्याण के जिंदा पियो पूरे यो होश न हो थोड़ी थोड़ी ॻाल्हि न लड़ाई थींदियूं कबीला जा कबीला तब अल्लाह अल्लाह अम्मा आशा फरमाती ज़लेखा जने मुझो सोनो आयो वद्दुहा वारे चेहरे वारो आयो मा ज़ाग़ल बसर वारी अखिण वारो आयो आओ मा वलिसान व शफतैन वारे चपरण वारो सोनो आयो अलम नशरह लक सदरक वारे सीने वारो मुझो साईं आयो अल्लाह अल्लाह और बेहोशन मुझे मिठे मोहम्मद करीम जे चेहरे के ॾिठो बेहोशी खत्म थी वयनि होश में अची वियो काबे जी इज्जत थी वई अबे अम्मा जो अदब थी वियो आओ न्याणे जे शफ़क़त थी वई न्याणियूं गुरजण खां बची वयो अल्लाह अल्लाह ओ ज़लेखा बीबी तो वारे महबूब खे ॾिसी करे हुन हकीकत विञाई ईमान ना दो हथ कढियो अल्लाह अल्लाह मुझे सोने मोहम्मद करीम के ॾिसी करे बेहोश ने हुजूर के सुञातो भी हुजूर जो कलमो भी पढ़ियो ईमान भी आंदो पर मुझे मिठे मोहम्मद करीम जे इशारे ते सहाबा पाजू गर्दनूं कटाए छॾियो अथई तकबीर शाने मोहम्मद मुस्तफा शाने सहाबा नारे तकबीर न तो जय सुभान अल्लाह ओ दोस्तों सहाबा जानियूं कटायूं न गर्दन नजर तक कर सहाबा ने ये दीन ई आयो जो मौलाना मोहम्मद सिद्दीक बुख़ारी जी हिन इलाके में हिकड़ो अॻ में वोट में मस्जिद में ठकार थी होने मदरसो हर साल 12 15 14 सब बुख़ारी कुरान जा हाफ़िज़ कई पर ओड़े पाड़े जा भी बचा हाफ़िज़ तभी सुभान अल्लाह हो रहे तू न पढ़ाए तो न पढ़ाए बनी तुझी मर्जी आ बाकी बरोच सब हाफ़िज़ ओ दोस्तों खुदा जी ज़ात जो कसम सहाबा जानियूं कटायूं हे कुरान रत जा दरिया पार कंदो आयो थे रत जा दरिया पार करे करे अजी तो वट पहुतो आ ये ना आयो आ सहाबी सगोरन मोहम्मद करीम जे इशारे दी पाजू जानियूं घोर कयूं हे रबीउल अव्वल जो महीनो टपाना हिया वट वटा हाने त लाड़काने में मारडो त चंगा भला डालियूं हेडियूं दुन ते पटका वडा पर इए कान चन मां ये वर इश्क वेडो तने हाने मां रानीपुर में बारीदारी कंदी निकतो में हमरा वडो जुबो पातलो वडो ए जुबो वरी सही 3-4 वडियूं मुंडियूं वडो यो पांजो झंडो हुयो यो साओ वने मां वरी ॾिठो मां अरपन वांगुर वरी मतो रुमालो वरी कारी वेड़े रस मारे ड्राइवर जो गाड़ी चल मारी बसा भी चमा अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू कई हाल है हबीबी मैं तय्यब कई हाल जी सही खुश है मजो अन दियो बंदी होठी सागो ये दा अल्लाह मचो बस ना मुझे ड्राइवर खबर मचो अन दियो बंदी जे बड़ा ला केड़ी भला है मचो कारे बंदी ने भी होता है हालत इसके रसूल जी यह तकाजा ना है इसके रसूल ने कहने चाहिए बुआ जो तहां ट्रम्प ॾियो कुंड ॾियो खिलन खदड़ा भी
इश्क रसूल इने के नचे वो खुदा जी ज़ात जो कसम जे मोहम्मद मुस्तफा जो इश्क थई न वो हिक विहार जाए दे विहारे मानो के बुधाए त रबिउल अव्वल जो महीनो पैगाम केड़ो तो दे रबिउल अव्वल में ओहो सोहणो जाओ चाहे अम्मा जी अदब सिखारियो अब्बे जी इज्जत सिखारी न्याणे जो हया सिखारियो रबिउल अव्वल जो महीनो ओहो सबक तो दे जो कारे ऐं गाहे जो फर्क मिटायो अमीर ऐं गरीब जो फर्क मिटायो खुदा जो कसम रबिउल अव्वल जो महीनो ओहो सबक तो दे जो न्याणियों कूड़ जड़ियों ना है न्याणियों के दलड़ ते चुमी जड़ियों है नबी से फरमायो चाहे पेटमा पहरा न्याणी जमी खैर बतन भलो पेटा हुजूर फरमायो बीबी जावस खुश तो बिनी जी तरबियत कई भले घराने में शादी कराई मदीने जे मीर फरमायो मां मोहम्मद सा कद जन्नत में ही होंगे रब्बुल अव्वल जे महीनो न पा दई अच्छा बता इसको न के चाहे वो तई जो से खुदा जी ज़ा जो कसमा कदरे खान मुगेरी जे गोठ जा गैरतमंद मुसलमानों हज़रत मसअब बिन उमैर मोहम्मद दे आयो आखिरी मैं इश्क रसूल आशिक तो सर है ये आशिक है ना तू कुटी को रा आने रब्बुल आने तो मसो आना चलो गुजरे मटर दीहन रोंदा मसअब बिन उमैर हाय रे वजा लटा पाइंदो हो हाय रे वजी जुती पाइंदो हो हाय रे वजी खुशबू लगाइंदो आए कोन मुगैर में को वडेरो जो इन जुती पाई बिन हज़ारन दिरहम जी जो का सऊदी वारा 80,000 आए के 80,000 जी जुती बुधायो खुशबू एनी जो वने होता त घर में भाई खुशबू अचे ज़ाल भी के चई मां के हिन सा परणाए हाओ पुत्र किस्मत में इस्लाम लिखंदे मदीने आयो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कचहरी में आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो कलमो पढ़ई होना अबू गोले हज़रत मसअब बिन उमैर के ज़ाल पुत्र भी हुआ बीवी भी अम्मड़ भी भायर भी बाग भी बंगला भी यार लाए काले मसअब राज वगे में गुम थियो नजर न तो अचे अब रोई मरी वियो कुछ वक्त का बाद में मुझे साईं के चई साईं अबू भी अमर भी भायर भी पुत्र भी ज़ाल भी मोकल ले तमा ऋषि अचा अल्लाह साईं फरमाया हाओ पुत्र वञ ए मुझे साईं जी रहमत तदस हुजूर की बियो अखलाक सिखारे से पुत्र मसअब जी मुझा साईं पुत्र तुझो भी काफर आ तुझी अम्मा काफरनी दई आओ मुझा साईं पान फरमाए पुत्र ये कुछ चवनी अबे माजे सामो नथी जाए मां मोहम्मद हिदायत तो कया है भली छा भी चवनी अम्मड़े अदब जो अदब कजा हलो गोठ जे वेजो बाग में परे का भाद सड़ी मुजो भाग इयो मसअब हलोड मुजो भाग भजन खुदा मसअब कादे वे यार बाबो त मरी वियो चे तो यार मां मदीने वियो मदीने जो नालो करे त ॾाढे अच्छा मानी भी थी नाश्तो करे उन मां भी ता मांगो चो सुभान अल्लाह असा जी जमात भट जे कड न होंदी आहे मुजाहिद सिर देना हां जागो हज़रत मसअब बिन उमैर चवे सोदामा मदीने हो से चई यार बेड़ा रे जो दीरो छड़े वे चई ना यार गाल बुधो यार अबू फौजियो डालो तुझे ला रोंदो हो अबू हे माल मिल के बाग बंगला मारियो सब लइयो थई ओ मसअब भाव सब न्या यार मदीने न वञ अल्लाह अल्लाह ओ रब्बुल अव्वल जे महीने में आशिक रसूल सल्लल्लाहु अलैहि अचो महीना आशिक जो तवा के वाक्यो बुधाया हदीस जे किताबन में खुलियो पयो अल्लाह
मसब चवे दो अदामा के तुझा बगल मारियो पाग न खबने अदामा न मदीनो न शरीनो में अदाना पागल में मुझो हिस्सो थई एकरो एड़ो पाग थई तो खबर ही काने वो पाग मुझे हवाले बाबू करे वयो पाग जाए हिस्सो कैसे मानवटाए हल मदीने अदा मुझे मित्र मोहम्मद करीम जी ज़ियारत कर अदा मुझे साईं जो अखियूं त हली दिस अदा मुझे साईं जा चपड़ा त हली दिस अदा मुझे साईं जो चेहरो त हली दिस अदा मुझे साईं जी शफ़क़त ऐं रहमत दिस अल्लाह अल्लाह मसबिन उमर रोई करे पंहिंजे भाउ खे दोते अदा यार मदीने हल मुझे मित्र मोहम्मद करीम जो कुरान ॿुध मुझो मित्र मोहम्मद जॾहिं कुरान पढ़ंदो आहे त पखी भी रोई मोहम्मद जो कुरान ॿुधंदा अथई सुभान अल्लाह मुझे ॾिसो सभु ईंदा मातरे हाजी साहब माशाअल्लाह बस जल्दी बस एक ही हो कि सुबह रो आवाज जागो था बाबा वही रहते दी पानी मां कायदे थोड़ी मां के खतरो ही नहीं जाए थे मोरी मोहम्मद सिद्दीक के उन जमाने में वाइज को कहीं मानू चल रहा था हेडो थूणो केरो मतो डज जे अब्दुल जब्बार मरी पर ऐ जेरो हिते केरो सब मौलवी तरह वाइज करे मुंजो वारो आयो जो तूफान द वडी थूणी जी कुल्हे दे बाहर ही चोगोल थियो त अब्दुल जब्बार वरी शहीद थियो दुआ के शहादत मिले आमीन ताके कसदी लगे ओ दोस्तों वयो साल दे साल जैसे हेरे नाच जाए छो कलमो पढ़ियो थई चई हा कलमो छड़े बो अच चे तो अल्लाह जी बानी मां मोहम्मद दे कलमे जी दावत खणी आयो है कलमो पढ़ जे मां कलमो न पढ़ंदस ओदी चवे से कलमो छड़ी ने न मोजो मुर्स न छड़ी ने दवे जो न जो अल्लाह अल्लाह वाले वा यार आशिक रसूल वाले वा यार मुझे सही जा सहाबी खुदा जी सा जो कसम साल प्यार मां पढ़नो हो साल के चवे तो कलमो पढ़निया त मुजी साल न दिया त काफियानी सारा माकाने कंदुसनान इन नगरा बच्चा प्यारो बाबा बाबा प्याकन ओ बच्चे वालो बच्चा ता के भी त प्यारा है ने मुझे मसब सही के भी प्यार नगड़े काफी वक्त का बाद में साल पुत्र से मिलन थी रे कहे तो मुझा बचड़ा नगड़े वडा था मां मोहम्मद करीम जे कलमे जी दावत नी नो मान मुसलमान थे त मुझा बचड़ा न थे त काफर बच्चा काले कंदो वरी आयो अम्मड़ के खबर भई दर बंद कई वेठी दरवाजे ता बीजे तो अम्मा मुजी तो मेरा तो में हूं अम्मा भाकुर पाईंदी चुमियो दींदी अम्मा अज त दर बंद कयो थई अम्मा अग में शराब पीवा जो दे सपोट दोयो अम्मा दर बंद न कंदी एक एक का मुसनी मुजो मसब का दे अम्मड़ी अज दर बंद कया थई अंदर दरवाजे माथी गाराए पुत्र दर खोली नी मां ठाकुर पाईनी मां चुमियोनी नी मां पर मोहम्मद जो कलमो छड वायदो कर मदीने नबी ने अल्लाह 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 वाले वा यार आशिक रसूल अम्मड़ के जे दो अम्मा तू जो मुतालबो ढाढो दुखियो अम्मा मां कलमो न छडींदो अम्मा मदीने जे मीर जी मां गुलामी न छडींदस मां थी चवेस मां अम्मड़ जी दिल मां के छडींदे चवेस दो मंगल बुधो पुत्र छड़िया मां साल छड़ी मां भाव छड़ियो मां भाग छड़िया मां अम्मा सजी दुनिया के छड़े सगा तो अम्मा जी जाके भी छड़ी न पर पीछे मोहम्मद करीम जो कलमो मोहम्मद जी गुलामी को न छड़ी दो मां न तो जे सुभान अल्लाह मां कावल मां दर खोलियो हां दो पगो थियो आहे कपड़ा ये साया ते न भला जगह पाए पियो हां मां तहां जान वठो बिस्तर लाहिर में कुर्तो लाहिर में ला ला या सलवार बिला है भेण के चे अदी मां मदीने उगाड़ो सर्दी भी डाडी है अदी उठ जे मथा जगह गुड़ पई थव न उगा दे जेका गुड़ पई थे न उठ जे मथा अदी उहा मुखी दे
भेणो खणी आयो उन कूण खे जेका उठ जे मथां पयो ओ मुसलमान ॿ धके हिकु हेठ ते ॿधे हिकु कुल्हनि ते रखी पूटरा खजी जा ॿधे ट्रोपो ॾिनई कपड़ा जुती सभु कुझु लाइ मां खे चई अम्मा मां तोखे कुझु बि न चवंदुसि अम्मा छो त मूंखे मदीने वारे साईं मिठे मोहम्मद तुंहिंजो अदब सेखारे न तो चई सुभान अल्लाह रब्बिल अव्वल जे नचण वारो मां खे गारियूं ॾींदी तुंहिंजी मिलाद क़बूल कोन्हे मां सां विढ़ंदे पी जी बेअदबी ओड़े पाण जा हक़ वया रोंदो पियो अचे रोंदो हुजूर जे कचहरी में अची वेठो आका साईं ॾिसंद मथड़ो गाड़ो पेरड़ा उगाड़ा जिस्म ते खून उठ जी नबी साईं ॾिठा नबी साईं ॾिसी मिठो मोहम्मद रोई वेठो हुजूर जे अखियुनि मां ॻोढ़ा निकिरी आया मुझे से फरमायो पुत्र सब जी मुझा साईं हाई लेवल जा लटा पाईंदे आओ मुझा साईं हाई लेवल जी जुती पाईंदे आओ मुझा साईं कपड़ा भला जुती भली खुशबू भली ज़ाल छड़े आए बच्चा छड़े आए पुटन जिस्म ते मुलायम कपड़न जे बदर उठ जी गूण पई धई मज़ो अचई तो यान अल्लाह 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 खुदा जी ज़ात जो कसम ओ कजरे खान जा मुसलमान रोई वेठो साईं फरमाए मज़ो अचई तो यान रोई करे चवे तो सोना अल्लाह जी ज़ात जो कसम उन कपड़न में नो मज़ो नहीं दो जेको हिन गूण में मज़ो तो अचे पान फरमायो उन केड़ी शया जेका तोखे गूण में मज़ो थी दे रोई करे चवे तो साईं हिन खां वधीक ॿियो मज़ो कहिड़ो थींदो कचहरी रसूल करीम जी में वेठो आया अखियूं मां परदेसी मस बिनो बैर जूं आहिनि चेहरो वज़ोहा वारे साईं जो पियो ॾिसां हिन खां वधीक ॿियो मज़ो कहिड़ो थींदो अल्लाह 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 ओ कजरे खान वारो तव्हांजी 12 महीने ईद थी लिया पर साहबा जी सुबह जो भी ईद शाम जो भी ईद सो तो जी मोहम्मद मुस्तफा के चेहरे में होनी ही दीन ईद तो छा चलियो इश्क रसूल में छा चलियो बस दाड़िया के सावरन को कई आशिक व्याज छड़ी चोरी छड़ी ज़िना छड़ी गिला छड़े गारियों ने कहीं छड़े आशिक रसूल गारियों नहीं ना आशिक रसूल का जी गिला करना खुदा जी ज़ात जो कसम ये गिला न तो चले सके ये ज़बान दा कार न तो चल के और सबरी चले इनन के मोमिन चेबो इनन के आशिक कुरान दो फरमाए ला तजिदु कौमन युमिनून बिल्लाहि वल यौमिल आखिर युवातून मन ورسوله ولو كانوا آباءهم أو أبناءهم أو إخوانهم أو عشيرتهم أولئك كتب في قلوبهم الإيمان जेको ॾाढा सुभान अल्लाह जे मूंसां गॾु मदीने हले अल्लाह अल्लाह के रसूल जी इश्क में पुत्र आया मुकाबिल में छड़ियो अबू छड़ियो अमर छड़ियो जालू छड़ियो मिट माटर छड़ियो अल्लाह जो फरम असा एड़न आशिकन जी मोमिनन जी दिल ते ईमान जा ठप्पा हणी छड़िया इश्क रसूल जी तकाजा है आशिक रसूल जो सच्चा नारा त हणंदा हूं गुलामी रसूल में गलायो सबना था जन गुलामी रसूल में दादा चौदह कोमार छड़ी गुलामी रसूल में गुलामी रसूल में मौत भी कबूल है लेकिन दाढ़ी छोड़ना कबूल नहीं
दाढ़ी रखना चुप थियो आशिक दाढ़ी दाढ़ी रखना कबूल नहीं 5 वक्त नमाज पढ़ना कबूल नहीं छाजो आशिक आशिक तले जने तू दे चेहरे ते मुस्तफा करीम जी सुन्नत हो जे इते सुभान अल्लाह हो छो तो मां नुकसान वाली गाल ॿुधाई मां है ऐं जे चवां त अल्लाह सही हिक हिक मुगरिया के 5 ट्रैक्टर दे सुभान अल्लाह एनी चवो लाल काने वाला ॿुधना अजो अहदो कर नमाज पढ़ंदा अजो अहदो कर बच्चन के कुरान पढ़ाईंदा अजो यो इरादो कर पक्को त इंशाअल्लाह दाढ़ी मुस्तफा जी सुन्नत छड़ी अरे ओ त जे मैदान में हजरत हां मसअब बिन उमर ही झंडो इस्लाम जो कहीं तो पांजे घर था परचम में नबी लाहे छड्या ये कहीं बीठो एक काफर तलवार आई हथो कपजियो सट ने हिन में जले किरे झंडो ते जंग फता थे वरी हेडो वे आयो हेनो है झंडे के हिया करे टूटे सा हिया करे बीठो रहो जिस्म में जान होयस सा होयस मोहम्मद जे परचम के किरण न नहीं खुदा जी जान जो कसम इने के आशिक रसूल चबो आज अहद कर सच्चा आशिक थीना दादा गालायो उलमा जो साथ दीबो इंदर इलेक्शन में आलमन के वोट दी दो हां केना अल्लाह मारा शर्मा तुम कदम बढ़ाओ हम तुम्हारे साथ हैं वाली वोटर में बेहदे इमरान खान वने में तो ना 140 दाल भी महंगी दाल महंगी खंड महंगी अरे केलियो गालियों दा कर अइया चुप करे वे हो और दोस्तों माता के अर्ज तो क्या इन बदनामुनी के खिलाफ महंगाई के खिलाफ गिरी हुई दीवार को और धिक्का देने के लिए 27 बरते शहीद इस्लाम कॉन्फ्रेंस लाड़काने में अल्लामा राशिद महमूद तहसनी जमात की दावत नहीं आए कायदे मिल्लत इस्लामिया मौलाना फजल रहमान प्याजन कायदे मिल्लत इस्लामिया मौलाना फजल रहमान प्याजन या वड्डा कायदीन प्याजन पर पीटीएम जे भी क्यादत के अल्लामा राशिद महमूद दावत नहीं आ सिर्फ जमीयत कार को नहीं दा नारा हनदा परचमे नबी खनदा इंशाअल्लाह इंदा पर मां सबनी के चवा तो अच्छो सिर्फ जमीयत जा कार को न भली ब्या भी आयो अच्छो उलमा जो साथ लियो भली जमीयत जा कार को न हो जो तभी न जलसे जी असा जी तहा के दावत सब अचो मौलाना मोहम्मद सिद्दीक साहब जी अगवानी में कुबे में मौलाना अब्दुल रहीम जी अगवानी में शहदादपुर में मौलाना मोहम्मद जान जी अगवानी में हेनो सही मोहम्मद इदरीस जी अगवानी में ओडो कारी उस्मान मुगेरी साहब जी अगवानी में नारा हनदा आओ खुदा जी साहब जो कसम हुकूमत मुर्दाबाद नारा हनदा शहीद इस्लाम कॉन्फ्रेंस में अचो इंशाअल्लाह उलमा जी मेहनत हिकनी जरूरत लाईंदी आलिम कामयाब थींदा इमरान जी इया दीवार टुटंदी जो पाकिस्तान में कुरान जो कानून ईंदो पहुंचंदो केड़ा हथ खां मौली इदरीस नारो ही न थोने अब्दुल जब्बार जो वाइज में नारो न तो दई छाजे करे मुजो सुर का दुआ ना ॾाढा जो सुभान अल्लाह नारे तकबीर कायदे जमीयत मौलाना फजलुर रहमान अल्लामा राशिद खालिद महमूद सुमरो हजरत कारी अमीर अली रिंद साहब नारे तकबीर माशाअल्लाह ही